अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु जी वीडियो में असां तव्हां सां हिकु तमामु आसान ऐं जल्दी तैयार थियण वारी सुलेमानी मटन कढ़ाई जी रेसिपी शेयर कयूं था। सुलेमानी मटन कढ़ाई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई में असां तेल विधो आहे 1/2 कप, कटियल बसर विझूं था 1/3 कप ऐं हाणे बसरनि खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। बसर जीअं ई विचोली बाहि ते गोल्डन ब्राउन थी विया आहिनि त हाणे असां विझूं था 10 खां 12 अदद सावा मिर्च ऐं सावा मिर्चनि खे असां विच मां कटे छॾियो आहे। कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून, कटियल अदरक विझूं था 1 टेबल स्पून ऐं हाणे तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे विझूं था उबरियल बकरे जो गोश्त 1/2 किलो ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स कयो आहे त हाणे विझूं था कुटियल जीरो 1 टीस्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 3/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ मटन खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं असांजी मज़ेदार ऐं आसान सुलेमानी मटन कढ़ाई सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।